नाज़रीन तव्हांखे हिन वक़्तु ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त नई वफ़ाक़ी काबीना में केरु केरु शामिल हूंदो उन जा तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। नई काबीना जे हवाले सां शहबाज शरीफ़ इतिहादी जमातुनि सां मुशावरत शुरू करे छॾी आहे। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना में नून लीग जा 12 वज़ीर हूंदा, पीपल्स पार्टी जा 7 वज़ीर ऐं JUIF जा 4 वज़ीर, MQM जा 2, BNP मेंगल, ANP जमहूरी वतन पार्टी ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी खे हिक वज़ारत मिलण जा इम्कान आहिनि। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त मोहसिन दावर, असलम भूतानी, तारिक बशीर चीमा खे बि वफ़ाक़ी काबीना में कलमदान मिलण जा इम्कान आहिनि। जॾहिं त काबीना में मुतवक़ा वज़ीरनि जा नाला बि साम्हूं अची रहिया आहिनि, जंहिंमें नून लीग मां ख्वाजा आसिफ, ख्वाजा साद रफ़ीक, खुरम दस्तगीर, अहसन इकबाल, मरियम औरंगज़ेब, शाइस्ता परवेज़ मलिक, राना सनाउल्लाह ऐं मुर्तज़ा जावेद अब्बासी शामिल आहिनि। होॾां सेनेट में क़ाइदे ऐवान लाइ सेनेटर आज़म नज़ीर तारड़ जो नालो गौर हेठि आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी सेनेट मां शीरी रहमान या मुस्तफ़ा नवाज़ खोखर खे हिक खे वज़ारत ॾींदी। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर थी सघे थो, जॾहिं त शाज़िया मरी जो नालो बि ज़ेरे गौर आहे। होॾां JUIF मुतालबो कयो आहे त बलोचिस्तान या KPK में हिकु गवर्नर असांजो बणायो वञे, जॾहिं त पंजाब में गवर्नर पीपल्स पार्टी जो हूंदो ऐं सिंध में गवर्नर MQM जो लॻायो वेंदो।